बाबा सिंध जो हिकिड़ो शेर आहे, वॾेरा चवनि था वॾा खान आहियूं, तमनदार सरदार सुल्तान आहियूं, ज़ईफ़नि जे लाइ केरु यज़दान आहियूं, पर ॾाढनि जा नौकर दरबान आहियूं। स्टेज ते वेठल सभिनी तंज़ीमुनि जा सदर, पिंडाल में वेठल अदीब दानिश्वर हारी ऐं साफ़ी भाउरो GS। अॼु कॉमरेड ग़ुलाम रसूल सेते जी 5वीं वरसी आहे ऐं कॉमरेड ग़ुलाम रसूल सेतो हिकु आदर्शी इंसान हो ऐं उहो सचो खड़ो अॻुवान 1995 में शहीद मज़र वटि ही सॼी हारी कमेटी खे वठी आयो, जंहिंमें कॉमरेड अहमद लिगारी, फोटो रुस्तमाणी, लुकमान लिगारी, कॉमरेड मीर मोहम्मद टालपुर, साले बिलू, इमदाद काज़ी सभई दोस्त वठी आयो। शहीद कॉमरेड ओॾी महिल ताज़ो ताज़ो रिटायर थियो ऐं चई त हारी कमेटी तूं संभाल। त शहीद कॉमरेड मज़र चयसि त मुंहिंजी तबियत ॾाढी नासास आहे, मां हार्ट जो पेशेंट आहियां, ब्लड प्रेशर बि आहे ऐं तूं संभाल हारी कमेटी खे ऐं आउं तोसां हर मदद कंदुमि, हर सेकार कंदुमि, पर हारी कमेटी तूं हलाए। चई न, हारी कमेटी तोखे हलाइणी पवंदी। मां सिंध अख़बार खोली आहे ऐं उते भाउरनि जे केस जे लाइ अख़बार जे मोर्चे तां जंग विढ़ंदुमि ऐं तूं हारी कमेटी जो सदर थी, पोइ असांखे हारी कमेटी। जॾहिं 2021 में मां सदर थियुमि त पहिरीं मां कॉमरेड ग़ुलाम रसूल सेते वटि वियुमि। मुंहिंजो कॉमरेड छा आहे, छा कजे? चई 2 रस्ता अथई, जे बाबा सिंध हैदरबर्ग जो तो इहे रस्ते ते हलंदे खीसा ख़ाली हूंदई पर सॼी सिंध में इज़त हूंदई। जे इक़्तिदार जी पार्टियुनि में वेंदे त पैसो जाम हूंदई पर पोइ उहो वशल थींदे जेको सिंध जे वॾेरनि सां, चूंडल नुमाइंदड़ सां जेको थिए पियो, जेके सिंध फुरनि पिया, लुटनि पिया, उहो ई वशल थी। त कॉमरेड ग़ुलाम रसूल सेते में कॾहिं मूं मायूसी न ॾिठी। नज़ीर हुसैन वेठो आहे, जॾहिं अस्पताल जे बेड ते पियो तॾहिं मूंखे विक्टियूं ॾेखारियूं। मुंहिंजो कॉमरेड ॾे ख़बर सिंध जी ॻाल्हि, चई इहो बि तोसां मुंहिंजो वाइदो आहे जे हींअर वरी मूंखे तबियत साथ ॾिनो त वरी सिंध हारी कमेटी खे वरी फॉल कयो। हू हर मोर्चे ते वियो। ही सचा कॉमरेड हुआ, हिननि जी तारीख़ हुयूं जेके हिननि सिंध हारी कमेटी जे प्लेटफॉर्म तां स्टेगलूं उमड़ियूं। 1 यूनिट जी तहरीक हुजे या अध बटई जी तहरीक हुजे या चंबड़ में हारी तहरीक हुजे, उहा तहरीक अॼु जेका पाण खे नज़र आई आहे, जेका सॼी सिंध सरापा एतिजाज हुई ऐं बबलो बाईपास नंढे ॿार खां वठी ओड़े ताईं हिकु ई पुकारी त केनाल असांखे न ख़बर। तारीख़, सचाई, किरदार, अमल न आहिनि मणंदा जंहिंमें सचाई हूंदी आहे। त सिंध हारी कमेटी जी त हिकिड़ी तारीख़ रही आहे, जे हुन तारीख़ ते ॻाल्हाइजे त रातुनि जूं रातूं खुटी वञनि। हिकिड़े कॉमरेडनि ते ॻाल्हायूं त रातुनि जूं रातूं खुटी वञनि। बेमिसाल माण्हू हुआ, हुननि खे का लालच कान हुई, हुनखे पंहिंजी ज़मीन जी लालच कान हुई, ज़मीन खां वधीक हुनखे पंहिंजे बचनि जी जेको आहे सो ख़्यालु न हो। हुन चयो सॼी सिंध जा बचा मुंहिंजा बचा आहिनि। उन्हनि किरदारनि मां कॉमरेड ग़ुलाम रसूल सेतो ऐं जेको आहे अहिड़ो किरदार सदियुनि में पैदा थींदा आहिनि। अॼु हू सेतो साहिबु हुजे हा त सिंध हारी कमेटी अञा के ॿिए मंज़िल ते हुजे हा। पोइ जेॾी महिल एंजोज़ूं ठहियूं ऐं सिंध हारी कमेटी खे दरार पिया ऐं एंजोज़नि जे नाले ते जॾहिं हारियुनि जे नाले ते जॾहिं एंजोज़नि पैसा वरिता, उन्हनि पंहिंजा पेट भरिया। हारी त वीचारा अॼु बि फाका कशी जी ज़िंदगी पिया गुज़ारनि। अॼु बि तव्हां हारियुनि जी हालत हली ॾिसो त हारी जेको आहे हिकिड़े वक़्त जी मानी नथो खाई सघे। कंहिं दोस्त चयो त कणिक जी हालत ऐं सियारनि जी हालत ऐं जेको बि क्रॉप्स ले पियो उन्हनि जी गवर्नमेंट बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। हीअ पीपल्स पार्टी जेका जमहूरियत जी दावेदार पार्टी आहे, इहा सिंध दुश्मन पार्टी आहे। हिनखे सिंध जे माण्हुनि मैंडेट न ॾिनो आहे, हीअ इस्टेब्लिशमेंट जी पैदावार आहे, तंहिंजे करे इहे सिंध जा सौदा न आहिनि। जे मैंडेट हुजे हा हिननि वटि 1900 फॉर्म 45 हुजे हा ऐं 47 फॉर्म न हुजे हा त हीअ जेको आहे अहिड़ा कमु न कंदा। हीअ 47 जी पैदावार आहिनि। तब्दीली सिंध में अची चुकी आहे, पर हिननि खे इस्टेब्लिशमेंट खटाए अची मोरो विहारे छॾियो आहे त तव्हां हाणे केनालनि ते साइन कयो,
कॉर्पोरेट फार्मिंग ते साइन कयो। जॾहिं सिंध जूं ज़मीनूं उन दौर में मिल्टी हवाले पे वियूं, कोटड़ी बेरा सखर बेरा जूं, रसूल बशमली जे साहब जो इंटरव्यू अथव त चई बाबा सिंध हैदर बग़्ज तो इहे सवे दिलूं हुयूं जो हुन मिल्टी खां रद्द कराए सिंध जे हारियुनि खे ॾिया। हू कान ॾिनंदा हुआ, हू बच जेल कोरमपुर जेलुनि में बि वञी वेठो। हुन वॾेरनि ऐं जागीरदारनि सां जंग करणु हुन ज़माने में वॾी ॻाल्हि हुई। जे ज़माने में वॾेरनि जूं जेलूं हुयूं, जागीरदारनि जूं जेलूं हुयूं, ऐं हुन दौर में ई ऊचे घाट कॉमरेड गुलाम रसूल सेतो, बाबा सिंध हैदर बग़्ज तो जॾहिं ऊचे घाट ॻाल्हाईंदा आहिनि टप टोड़िया। जीअं हींअर सिंध जी माण्हुनि हारी तेरीकुनि क़ौम परस्तनि सिंध जे माण्हुनि जा डप टोड़िया त पंजाब कुझु कान्हे, साम्राज कुझु कान्हनि, ही वॾेरा जेके चूंडल निमाईंदा आहिनि इहे कुझु कान्हनि। ऐं पोइ जॾहिं डप टोड़िया सिंध जे माण्हुनि, ऐं पोइ जेॾी महिल बबलो बाईपास ते धरनो लॻो त हुते सवे औरतूं, सवे ॿार, सवे हारी, सभई नौजवान शागिर्द ऐं पोइ वकीलनि खे बि हिमत मिली ऐं पोइ जुरत सां बीह रहिया। पर अञा जंग अॻी आहे। अञा कॉर्पोरेट फार्मिंग असांजी रहियल आहे, जेका 52,000 एकड़ ज़मीन ते जेको ही धाड़ो पिया हणनि। असां हाणे हिननि खां धाड़ो हुअणु कान ॾींदासीं। असां हिन मुल्क हलाइण वारनि खे बि चऊं था त ख़ुदारा असां धरती जा वारिस आहियूं, असांजियूं मिल्कियतूं असांजियूं आहिनि। सिंध जो गैस सिंध जे माण्हुनि जो आहे, कोयलो सिंध जे माण्हुनि जो आहे, पेट्रोल सिंध जे माण्हुनि जो आहे, ज़मीनूं सिंध जे माण्हुनि जूं आहिनि, सिंधू दरिया असांजूं आहिनि। जीअं कामेर चए थो तीर तुफ़न ते बावर छॾ, फ़ौज ऐं जंग ते बावर छॾ, कटिजी विया फ़ौजिन जा मां जीएस जीएस। असां हाणे सम्झी विया आहियूं ऐं हाणे 2025 जो दौरु आहे, तब्दीली अची चुकी आहे। जे हिन मुल्क में फेयर इलेक्शन थिए हा, जे मुल्क में माण्हुनि खे इंसाफ़ मिले हा, त पोइ अॼु काश सिंध जो इहो हशर न थिए हा। जे ॾिसे हिननि में हुन दौर में कामेर सोबो हुजे हा, सेते साहब जहिड़ा हुजनि हा, बाबा सिंध हैदर बग़्ज जो जहिड़ा जॾहिं सिंध स्टेडियम में हुजे हा, त अॼु सिंध जो हशर इहो न हुजे हा। उन्हनि पाण ई हिननि खे न हाथो। जेका महिनत हुई सिंध हारी कमेटी जी, जेका हारियुनि जी महिनत हुई, उहा हारियुनि खां पुरे इस्टेब्लिशमेंट पीपल्स पार्टी जी झोली में विधी। उन दौर खां वठी इहो ज़ुल्म पियो थिए, उन दौर खां वठी नाइंसाफ़ी पई थिए। 75 सालनि खां वठी हिननि घुरियो आहे, हिननि लुटियो आहे। हिननि को बि सिंध खे अहिड़ी का शइ न आहे ॾिनी। सिंध जे हारियुनि जी तालीम खसे छॾी अथनि, सिहत जी सहूलियतूं सिंध जे हारियुनि जे लाइ अस्पतालूं न आहिनि। अचो त वरी सिंध हारी कमेटी जा हथ मज़बूत कयूं। ऐं सभिनी हारी वर्करनि जे दरनि ते पियो आहियां। मुंहिंजी 4 दफ़ा नज़ीर सां बि मुलाक़ात थी आहे, मुंहिंजी सारंग ॼाम सां बि मुलाक़ात थी आहे, मुंहिंजी निहाल सां बि मुलाक़ात थी आहे। त शहीद नज़ीर अब्बासी जो जेके फॉलोवर आहिनि, जेके सिंध हारी कमेटी में पुराणा जेके किरदार हुआ, अचो त वरी सिंध हारी कमेटी खे गॾु कयूं। छो जो वॾे में वॾो हींअर मुतासिर सिंध जो हारी आहे। जेको ज़ुल्म थिए पियो सिंध जे हारियुनि सां पियो थिए। 80% सिंध जा हारी आहिनि। पाण मुतहद करे वरी सिंध हारी कमेटी या 3100 सिंध में यूनिट हुआ, उहे यूनिट बरक़रार करे वरी हारियुनि खे गॾु करे हिकिड़ी सिंध में भरपूर जिदोजहद कयूं। कॉर्पोरेट फार्मिंग ते गॾु जिदोजहद कयूं ऐं अहिड़ी मिसाली जिदोजहद हुजे त हिननि वॾेरनि ज़ालिमनि जागीरदारनि नवाबनि सरदारनि मां जान छॾायूं। पोइ सिंध जो सुख साह खणंदा। जे पाण हिननि वॾेरनि जागीरदारनि पीरनि मीरनि मां जान न छॾाई त पोइ सिंध अञा सूरनि में हूंदी। ऐं पोइ उहे ई पाण ॻाल्हियूं करे जीअं पंहिंजा कामेड़ मरी विया हुआ, पोइ पंहिंजा बि अची इहे माण्हू चवंदा त वाह कामेड़ समर बि वाह जी ॻाल्हि करे वियो, साईं ज़ेन शाह बि वाह जी ॻाल्हि करे वियो। अचो असांजो साथ ॾियो। असांजो ख़ानदान उहो अथव जंहिं सॼी सिंध जी तारीख़ पढ़ी ॾिसो, कॾहिं गद्दारी न कई आहे ऐं कॾहिं असां सौदो न कयो आहे। इहो तव्हां सॼी सिंध सां असांजो वाइदो आहे। जे असां वरी निकिरंदासीं त सिंध खे इहो वचन
थो ॾियारियां त असां सिंध खे हर शइ वठी ॾींदासीं, पर सिंध ते न असांजे वॾनि कंप्रोमाइज़ कयो आहे, न असां कंप्रोमाइज़ कयो आहे। असांजो तसलसुल सिंध धरती सां मोहबत आहे। असांजी परवरिश कामिल ग़ुलाम रसूल जे सेते जे हथनि में थी आहे। ऐं इहो तव्हांखे वाइदो थो कयां, अचो असांजा हथ मज़बूत कयो, असांजो साथ ॾियो। जीए सिंध।